तावऊं वेही आव अङण खावड़नि जे जोश ॾिनाऊं जीअ खे लिकाए लोका ॾोथनि कंहिं ॾुखाव सुम्ही सुख न माणियो। अॻु मौजूदु दोस्तो जी लतीफ़ जी ॿोली। अॼु आउं तव्हां सां गॾु आहियां हिकु नए किताब जे तबसरे सां गॾु, जेको बुनियादी तौर ते हिकिड़ो नाविल आहे ऐं इंग्लिश अदब में तमामु घणो मशहूरु नाविल आहे, जंहिंजो नालो आहे एनिमल फार्म। एनिमल फार्म बुनियादी तौर ते जेको लिखियलु आहे उहो जॉर्ज ऑरवेल जो लिखियलु आहे। उनखे अलावा वक़्तनि ब वक़्तनि खोड़ सारनि ॿोलियुनि में तर्जुमो पिणु थींदो रहियो आहे। सो सिंधी ॿोली में जेको तर्जुमो थियलु आहे असां उनजो तबसरो कंदासीं ऐं उन्हनि जो मुख़्तसर जाइज़ो वठंदासीं। जॉर्ज ऑरवेल, जंहिंजो असुलु नालो एरिक आर्थर बेलियर आहे, 20 सदी जो हिकु अहम अंग्रेज़ी लेखक ऐं सहाफ़ी आहे, जंहिंजूं लिखणियूं सियासी ऐं समाजी मसइलनि ते गहरी तनक़ीद कंदड़ आहिनि। हीउ शख़्स इंडिया में 25 जून 1903 ईस्वी धारे पैदा थियो। ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री आख़िर 21 जनवरी 1950 ईस्वी ते टीबी जे सबबु गुज़ारे। हीउ शख़्स सॼी हयाती समाजी नाइंसाफ़ियुनि ऐं अनायत ख़िलाफ़ जहिड़ींदो रहियो। संदसि केतिरा ई किताब आहिनि, पर जंहिं किताब खे पूरे जग में मशहूरु कयो सो हो संदसि नाविल एनिमल फार्म। हिन नाविल जो सिंधी में तर्जुमो 60 जे ॾहाके में जानवरिस्तान जे नाले सां शाया थी चुको आहे। उनखां पोइ मोहतरम यूसुफ सिंधी बि उनजो तर्जुमो कयो आहे, पर मुंहिंजे हथनि में जनाब हबीब सनाई जो तर्जुमो आहे, जंहिंखे रोशनी पब्लिकेशन छपाए पधरो कयो आहे। हीउ नाविल यानी एनिमल फार्म, जेको 1945 ईस्वी में शाया थियो, हिकु तंज़िया ऐं इस्तारे वारी कहाणी आहे जेका सोवियत यूनियन जे इनक़लाब ऐं स्टालिन जी आमिरियत अकासी करे थी। हीउ नाविल हिकु फार्म ते रहंदड़ जानवरनि जी कहाणी आहे जेके पंहिंजे इंसानी मालिक ख़िलाफ़ बग़ावत कंदा आहिनि ऐं हिकु बराबरि मुआशिरो क़ाइमु करण जी कोशिशि कंदा आहिनि। पर जल्दी हीउ इनक़लाब पंहिंजे ई असूलनि खां मुनहरिफ़ थी वेंदो आहे। हिन नाविल में जमहूरियत जी आड़ में आमिरियत जी बहितरीनु अकासी थियल आहे। हीउ नाविल मौजूदा दौर जे आमरनि जी बहितरीनु अकासी करे थो। हिन नाविल में अॼु जे दौर जूं हालतूं पिणु नुमाया नज़र अचनि थियूं त कीअं बराबरीअ जो राग आलापण वारियूं रियासतूं मज़लूमनि जो इस्तेहसाल करे रहियूं आहिनि। हीउ नाविल हिकु अंग्रेज़ी फार्म खां शुरू थिए थो जिथे जानवर इंसानी ज़ुल्म खां तंग अची बग़ावत कंदा आहिनि। उहे ओल्ड मेजर नाले हिकु पुराणे खंज़ीर यानी सूअर जी तकरीर खां मुतासिर थी एनिमलिज़म जो फ़लसफ़ो अख़्तियार कंदा आहिनि, जेको सभिनी जानवरनि जी बराबरी ते मुबनी आहे। इनक़लाब खां पोइ जानवर फार्म खे एनिमल फार्म जो नालो ॾींदा आहिनि ऐं 7 असूल वाज़िह कंदा आहिनि, जिन मां सभ खां अहम आहे सभु जानवर बराबरि आहिनि, पर क़यादत खंज़ीरनि जे हथ में अची वेंदी आहे ऐं नेपोलियन नाले हिकु खंज़ीर आमिरियत क़ाइमु करे थो। हीअ कहाणी इंसानी समाजी सियासी हक़ीक़तुनि खे जानवरनि जी शिकिल में पेश करे थी। हीउ नाविल बुनियादी तौर ते हिकु सियासी तंज़ आहे जेका रूसी इनक़लाब जेको 1917 ईस्वी में ऐं उन खां पोइ जी तब्दीलियुनि जी अकासी करे थो। ऑरवेल जानवरनि खे इस्तारे तौरु इस्तेमालु कयो आहे। हिते नाविल जे कुझु किरदारनि खे सम्झाइणु ज़रूरी सम्झां थो जेके इलामती तौरु इस्तेमालु थियल आहिनि। ओल्ड मेजर कार्ल मार्क्स ऐं व्लादिमीर लेनिन जी इलामत आहे जेको इनक़लाब जी बुनियादु रखनि था। नेपोलियन जोसेफ स्टालिन जी नुमाइंदगी करे थो जेको ताक़त लाइ हर हीलो हलाए थो। स्नोबॉल जेको ट्रांसटिकी वारे हिकु ज़हीन लीडर जेको ख़ारिज कयो वञे थो उनजी अकासी। बॉक्सर मेहनती मज़दूर तबिके जी इलामत आहे जेको मां वधीक महिनत कंदुसि जो नारो लॻाए थो पर इस्तेसाल जो शिकार थिए थो। नाविल जो मरकज़ी मौज़ू ताक़त जी करप्शन आहे। ऑरवेल ओ ॾेखारे थो त इनक़लाब कीअं पंहिंजे असूलनि खां मुनहरिफ़ थी हिकु नई आमिरियत में तब्दील थी वञे थो। मशहूरु जुमिलो सभु जानवर बराबरि न आहिनि, पर कुझु जानवर ॿियनि खां वधीक बराबरि आहिनि आमिरियत जी मुनाफ़त खे अयां करे थो। हीउ नाविल प्रोपेगेंडा, कूड़ ऐं तारीख़ सां हथ चुरांद जहिड़नि मसइलनि ते बि रोशनी विझे थो, जहिड़ोकि खिंज़ीर असूलनि खे तब्दील करे पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि, जीअं मौजूदा 27वीं तरमीम वारो मसइलो आहे। समाजी तनक़ीद जे एतबार सां हीउ नाविल ताबकाती तक़सीम, इस्तेहसाल ऐं अवामी बेवकूफ़ी जो तबसरो करे थो। जानवरनि जी बग़ावत उमेद जी अलामत आहे, पर उन्हनि जी नाकामी उहो ॿुधाए थी त ताक़त हमेशह करप्शन करे थी
आरवेल जेको पाण हिकु सोशलिस्ट हो, हिन नावल खे सोवियत यूनियन जे तनक़ीद लाइ लिखियो, पर ही नावल आलमी सतह ते हर आमिर ते लागू थिए थो। आरवेल जी सादगी ऐं वाज़े ज़बान हिन नावल जी सभ खां वॾी ताक़त आहे। हीअ हिकु मुख़्तसर किताब आहे, तक़रीबन 100 सिफ़ा, जेका ॿारनि जी कहाणीअ वांगुरु लॻे थी, पर गहरी सियासी बसियत रखे थो। इस्तसारनि जो इस्तेमालु एतिरो असराइतो आहे जो पढ़ंदड़ आसानी सां हक़ीक़ी तारीख़ खां वाक़िअ सां जुड़ी सघे थो। नावल जी तंज़िया नोयत उनखे मज़ाया बि बणाए थी, जहिड़ोकि खिंज़ीरनि जो इंसानी आदतूं अख़्तियार करणु, शराब पीअणु, ॿिनि टंगुनि ते हलणु वग़ैरह। हीअ किताब सियासी तालीम लाइ हिकु बहितरीन ज़रियो आहे। हिन नावल खे हर सियासी सोच रखंदड़ माण्हू खे ज़रूरु पढ़णु घुरिजे। आख़िर में आऊं मुतरजम जी बि ज़रूरु तारीफ़ कंदुसि, जंहिं तर्जुमे सां निभाउ कयो आहे। तर्जुमो तख़लीक़ खां बि वधीक ॾुखियो कमु आहे, पर जे नावल पढ़ंदे किथे बि ओपरो नथो लॻे त को अंग्रेज़ी ॿोली जो तर्जुमो आहे। यकीनन ही जनाब हबीब सनाई जो कमाल आहे। इमल फार्म हिकु शाहकार नाविल आहे जेको सियासत में करप्शन ऐं इनकलाब जी नाकामीअ ते अब्दी तनक़ीद करे थो। हीउ नावल अॼु जी हालतुनि सां पिणु लाॻापियल आहे। दुनिया में अॼु बि आमिरियत जो उहो ई चहिरो ॾिसिजे थो। जेकॾहिं तव्हां सियासी अदब जा शौक़ीन आहियो त हीउ नावल ज़रूरु पढ़ो। आरवेल जी हीअ लिखणी सोचण ते मजबूर करे थी त ताक़त कीअं इंसान या जानवर खे तब्दील करे थी। दोस्तो, हीअ हुयो मुख़्तसर तबसरो एनिमल फार्म नाविल जो। अहिड़नि ई अनेक तबसरनि जे लाइ जुड़िया रहो असां सां गॾु। सिन सलामत, साथ सलामत।